नाज़रीन अस्सलाम वालेकुम। सिंधु दरिया मां निकिरंदड़ छहनि केनालनि जे हवाले सां अॼु असां ज़िक्र कंदासीं। सिंधु दरिया मां निकिरंदड़ छह केनाल जेके चोलिस्तान जी तरफ़ वञनि था, उहे सिंध खे सुगाइण जी हिकु वॾी साज़िश साबित थी चुकी आहे। सिंध जो बचो बचो अॼु सरापा एहतजाज आहे। वकला बिरादरी ॿिनि ॾींहंनि खां वठी जेका बबलो बाईपास यानी सिंध पंजाब बॉर्डर बंदि कई वेठी आहे, सिर्फ़ु इन हिकु मक़सद जे करे त सिंध जे जियापे जो जेको वाहिद मक़सद ऐं सबबु आहे उहो आहे सिंधु दरिया। अगरि जेकॾहिं सिंधु दरिया मां इहे छह केनाल कढिया विया त सिंध बंजर बणिजी वेंदी ऐं सिंध में सिंधियुनि जो रहणु ॾाढो मुश्किल थी वेंदो। इन करे पाकिस्तान पीपल्स पार्टी जंहिंखे असांजी सिविल सोसाइटी सुजाॻ करणु चाहे पई या जाॻाइणु चाहे पई, उहा हाणे मैदान में निकिरी आई आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टीअ खे वरी बि सिंध जो अवाम शाबाश पेश करे थो त सिंध जे हक़नि ते जॾहिं धाड़ो लॻो आहे त सिंध जूं मज़हबी जमायतूं हुजनि या सियासी समाजी जेके सिंध लेवल ते ई आहिनि, उन्हनि सभिनी पाकिस्तान पीपल्स पार्टीअ खे ललकार करे उनखे जाॻायो आहे। ऐं वाहिद पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे जेका वफ़ाक़ ताईं सिंध सूबे जे मसइलनि खे उजागर करे थी ऐं पंहिंजो हक़ हासिल करण में कामयाब रही आहे। चाहे उहो कालाबाग डैम जी सूरत छो न हुजे, मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो कालाबाग डैम खे हमेशह हमेशह जे लाइ दफ़न करे जेको सिंध जे अवाम ते एहसान कयो, शायदि उहो क़यामत ताईं सिंध जो अवाम लाहे न सघे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जेको सिंध जे अवाम में हिकु सुजाॻी पैदा कई, शायदि उहा तारीख़ में अॼु बि सुनहरी लफ़्ज़नि में लिखियलु आहे। मीर मुर्तज़ा भुट्टो हुजे, उनजी शहादत या उनजी जदोजहद, उनजी स्ट्रगल सिंध जे अवाम खां का ॻुझी कान्हे। अहिड़े तरीक़े सां शहीद राणीअ जो फर्ज़ंद बिलाल भुट्टो ज़रदारी जेको सिंध जे अवाम जे हक़नि जे लाइ गजगोर करे विढ़ंदो रहियो आहे, या उनजी पार्टी यानी पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जे हक़नि ते कॾहिं बि सौदेबाज़ी न करे इहो साबित कयो आहे त सिंध जे अवाम जो अगरि जेकॾहिं दर्द या जदोजहद या उनखे हासिल करण जे लाइ का पार्टी आॾाएगी त उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी हुई। उकला बिरादरी जे ध्यान ते जेकॾहिं असां नज़र रखंदासीं त शाबाश आहे सिंध जे वकीलनि खे जिन सिंध जे अहम मसइले खे उजागर करे अॼु इस्लामाबाद जे ऐवाननि खे धुराए छॾियो आहे। चाहे उहो हैदराबाद जो वकील हुजे अयाज़ हुसैन तुनिया साहब जे सूरत में, या कराची बार एसोसिएशन जो वकील हुजे आमिर नवाज़ वरायत जे सूरत में, या कंडियारो बार एसोसिएशन जो वकील हुजे मोहतरम सलाहुद्दीन मेमन साहब जी सूरत में, चाहे उहे सखर बार एसोसिएशन जो वकील हुजे मोहतरम कुर्बान मलानो साहब जी सूरत में, याने हर बार एसोसिएशन जे वकील पंहिंजो पाण मल्हायो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी उमरकोट वारी इलेक्शन जेका खटी, उहा इन ॻाल्हि जो वाज़े सबूत आहे त सिंध जो अवाम अॼु पाकिस्तान पीपल्स पार्टी सां चाहे थो, मोहबत करे थो। 18 अप्रैल 2025 ते हैदराबाद हरणी बाईपास से जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी हिकु अवामी समुंड खे गॾु कयो, इहो हिकु वाज़े सबूत आहे त सिंध जो अवाम अॼु पाकिस्तान पीपल्स पार्टी सां गॾु आहे। लेकिन सिंध जे हर मसइले खे पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजे नज़रिए सां पंहिंजे उसूल सां तय करण जी हिकिड़ी सोच रखंदड़ पार्टी आहे। लेकिन उनजे ॿिए तरफ़ जेके मज़हबी जमायतूं आहिनि या सियासी समाजी जेके पार्टियूं आहिनि सिंध जूं, उहे मुज़ाहमत ऐं पंहिंजे नज़रिए पंहिंजे मकतब फ़िक्र जे ख़्याल वारी पार्टियूं आहिनि, उहे पंहिंजे सोच सां उन मसइले खे हल करणु चाहिनि। लेकिन हिन वक़्तु असां सभिनी खे इहो सोचणु खपे त पाकिस्तान पीपल्स पार्टी अगरि जेकॾहिं इक़्तिदार में आहे त कुझु महीना या साल 2-3 साल पोइ ते जॾहिं असां नज़र रखंदासीं त इहे ई साॻियूं एहतजाज कंदड़ पार्टियूं पाकिस्तान पीपल्स पार्टीअ सां गॾु हुयूं ऐं इमरान ख़ान जी यानी पीटीआई हुकूमत खे किराइण में उहे सरे फरस हुयूं। अॼु उहे पाकिस्तान पीपल्स पार्टी ते तनक़ीद करे इहो साबित कनि थियूं त हुननि खे सिर्फ़ु पंहिंजो मफ़ाद अज़ीज़ आहे, न कि सिंध जो अवाम, न को सिंध जो मफ़ाद, न वरी को सिंध जे अवाम सां हुनजी का मोहबत आहे। 17 जमायतूं मिली करे जेकॾहिं उमरकोट जी टिकेट या उहा इलेक्शन नथियूं खटे सघनि त इन मां इहो साफ़ ऐं वाज़े आहे
त पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जी उहा वाहिद महबूब पार्टी आहे जेका सिंध जे अवाम जे अंदर में शामिल आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खां वठी मोहतरमा शहीद राणीअ खां वठी बिलाल भुट्टे ज़रदारी ताईं सिंध जे अवाम खे पंहिंजे सीने सां लॻायो आहे ऐं ऑन कयो आहे त सिंध जो अवाम पाकिस्तान पीपल्स पार्टी सां आहे ऐं हर दौर में पाकिस्तान पीपल्स पार्टी खे वोट ॾेई करे इक़्तिदार में आंदो आहे। ऐं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम हुजे, रोज़गार जा मौक़िया हुजनि या कंहिं अहिड़े मसइले में जेके अवाम जे मुफ़ीद ऐं कारगर फ़ाइदे में हुजनि, उहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे थ्रू सिंध जे अवाम खे मिलिया आहिनि, न कि ॿियनि पार्टियुनि जे थ्रू। इन करे सिंध जो अवाम अॼु पाकिस्तान पीपल्स पार्टी में उमेद करे थो त ही 6 केनालनि जो जेको इशू आहे उहो रद्द कराए पोइ सिंध जे अवाम में वरी हिकु भेरो इलेक्शन जी उमेद करे सघे थो। पाकिस्तान पीपल्स पार्टी 18 अप्रैल 2025 ते जेको हैदराबाद में धरणो हुयो, उन में बिलाल भुट्टे जी तक़रीर ऐं ॿियनि पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे मुक़ररनि तरफ़ां इहो वाज़े पैगाम ॾिनो वियो त 6 केनाल वारे इशूअ खे असां दफ़न सम्झूं था। जीअं शहीद मोहतरमा राणी बेनज़ीर भुट्टो कालाबाग डैम जे मसइले खे हमेशह हमेशह जे लाइ दफ़न करायो, अहिड़े तरीक़े सां सियासी हिकमत अमलीअ तहत पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जे अवाम खे इहो वाइदो ऐं वचन करे वेठी आहे त हू 6 केनालनि जे मसइले ते कंहिं बि तरीक़े सां सौदेबाज़ी न कंदा। सिंध जो अवाम अॼु पाकिस्तान पीपल्स पार्टीअ ॾेई ॾिसे थो त अगरि जेकॾहिं 6 केनालनि जे इशूअ खे दफ़न करायो त उहा वाहिद पाकिस्तान पीपल्स पार्टी हूंदी जेका सिंध जे अवाम जे दर्द खे तकलीफ़ खे सम्झे थी। पाकिस्तान पीपल्स पार्टी 18 अप्रैल 2025 वारे जलसे में वाज़े करियो चेयरमैन बिलावल भुट्टे जे तक़रीर में त बिलावल भुट्टो पंहिंजे तक़रीर में वाज़े कयो त सिंध जो अवाम पाकिस्तान पीपल्स पार्टी खे चाहे थो तॾहिं त ही लखनि जे तइदाद में सिंध जो अवाम यानी हैदराबाद जो अवाम अची करे बिलाल भुट्टे जी तक़रीर खे ॿुधे थो। 17 जमायतूं सिंध जूं मिली करे हिकु को बि अहिड़ो इनकलाबी जलसो या वॾो ग्रांड रैलीअ जी सूरत में नथियूं कढी सघनि ऐं छिड़वछिड़ नज़र अचनि थियूं। इन करे ई त सिंध जे हिन वॾे मसइले ते सिंध जे अवाम खे गॾु करण में नाकाम रहियूं आहिनि। उहा वाहिद पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे जेका 6 केनाल जे इशूअ ते 18 अप्रैल ते लखनि जे तइदाद में माण्हू गॾु करे इहो वाज़े सबूत ॾिनो त पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जी उहा वाहिद जमायत आहे जेके सिंध जे अवाम खे गॾु करे हिन मसइले खे हमेशह हमेशह जे लाइ ख़तमु कराए सघे थी। त पाकिस्तान पीपल्स पार्टी मां फ़ाइदो वठंदड़ उहे सियासी समाजी मज़हबी जमायतूं जॾहिं उन्हनि जो मफ़ाद पूरो थी वेंदो आहे त वरी उहे उनजे गिला ऐं इख़्तिलाफ़ ऐं उनजी मुखालफ़त शुरू कंदियूं आहिनि। लेकिन पाकिस्तान पीपल्स पार्टी हर दौर में इहा ललकार कंदी रही आहे त इन्हनि 17 जमायतुनि जो सिंध जे अवाम सां का बि मुहबत ऐं चाह न आहे, सिर्फ़ु इहो पाकिस्तान पीपल्स पार्टी जे बुग़्ज़ में ई सिंध जे अवाम खे भड़काइनि थियूं। इहो वाज़े सबूत 18 अप्रैल 2025 ते सिंध जे अवाम यानी हैदराबाद जे अवाम ॾेई छॾियो त वाक़ई जेकॾहिं सिंध जो अवाम हक़ीक़ी मुहबत करे थो, चाह करे थो त उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे। इन करे मां बि इहा उमेद कयां थो त पाकिस्तान पीपल्स पार्टी ई आख़िरी उमेद आहे सिंध जी जेका 6 केनालनि जे इशूअ ते पंजाब न बल्कि पूरे वफ़ाक़ खे ललकार कई वेठी आहे ऐं ललकारींदी रहंदी जेसीं ताईं 6 केनालनि जे इशूअ ते पंजाब या वफ़ाक़ हुकूमत पोइ ते नथी हटे, पंहिंजो जेको स्टांस आहे उहो मौक़ुफ़ या वापसि नथी वठे, विथड्रॉ नथी करे, मां उमेद कयां थो त पाकिस्तान पीपल्स पार्टी अहिड़े तरीक़े सां सिंध जे अवाम जे इन 6 केनालनि ते इशूअ ते क़ाइम ऐं दाइम रहंदी ऐं पंहिंजो मौक़ुफ़ बरक़रार रखंदी जीअं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो कालाबाग जे डैम जे इशूअ ते मौक़ुफ़ पंहिंजो बरक़रार रखियो ऐं आख़िर हमेशह हमेशह जे लाइ उनखे दफ़न करे छॾियो। हीउ 6 केनालनि जो इशू, चोलिस्तान जो इशू, सिंधु दरिया मां इंडस रिवर मां 6 केनालनि जे निकिरण वारो इशू बि पाकिस्तान पीपल्स पार्टी ने बिलाल भुट्टो ज़रदार जी क़यादत में हमेशह हमेशह जे लाइ दफ़न कराईंदी ऐं सिंध जो अवाम हमेशह हमेशह जे लाइ जीअं पाकिस्तान पीपल्स पार्टी खे मुहबत सां, चाह सां ॾिसे थो, वोट ॾिए थो, इक़्तिदार में आणे थो, ईअं ई हमेशह पाकिस्तान पीपल्स पार्टीअ खे सिंध जो अवाम वोट बि ॾींदो, मुहबत कंदो, चाह ॾींदो ऐं सॾ ते लबैक कंदो ऐं उमेद बि इहा ई आहे त सिंध जो अवाम पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत में दफ़न थियल ॾिसणु चाहे थो।